नाज़रीन, नवाबशाह में पीपल्स मेडिकल अस्पताल के डॉक्टराननि मुतालबनि जी मंता लाइ एहतिजाज कियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था मंसूर बुघियो जी ही रिपोर्ट। नाज़रीन, पीपल्स मेडिकल हॉस्पिटल नवाबशाह जो हाफ़ डॉक्टरानियूं आहिनि मेडिकल सुप्रिटेंडेंट ऑफिस जी आॾो पंहिंजी मुतालबनि जी मंता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। असां ॻाल्हि ॿोल कयूं था त हिन जा कहिड़ा मुतालबा आहिनि। यही पे नहीं मिल रही हम लोग को 8 महीनों से 4 महीनों से। रूल ये है कि अगर आप अपने पेरेंट इंस्टीट्यूट में काम नहीं करते हो कहीं और तो फिर आपको ऑनरेरी जॉब मिलती है, मतलब आप अनपेड काम करते हो। हम अपने पेरेंट कॉलेज में काम कर रहे हैं, इसके बावजूद भी हम लोग अनपेड हैं। तो हमें क्या ज़रूरत है, हम किसी अच्छे गवर्नमेंट सेटअप में काम करें, हम क्यों यहाँ पर काम कर रहे हैं। बिल्कुल एमएस से बात हुई है, उनका यही है कल आ जाएगी, परसों आ जाएगी, नेक्स्ट वीक आ जाएगी, नेक्स्ट मंथ आ जाएगी, लेकिन टिल डेट हम लोग को नहीं मिल रही है पे। डॉक्टर दुआ गाउटी नालो है मुझो। मां हैदराबाद में हाउस ऑफिसर आया, पीएमसी जी ग्रेजुएट आया। अज असां हिते इन प्रोटेस्ट सां आया आहियूं त असांजी 8 महीननि खां सैलरी बंदि कई वई आहे। ॾींहुं राति असां हुते कमु कयूं, पोइ बि असांजी सैलरी नथी अचे। असां जेसि ताईं हींअर एमएस, असांखे इहा ख़बर आहे गवर्नमेंट ट्रेजरी कॾहिं बि ख़ाली न हूंदी आहे। इहो फंड बजट सॼी दुनिया खे मिले थो, हिते जे एमएस खे छो नथो मिले। असांजी सैलरी रिलीज़ थींदी हींअर 2 महीननि जी हींअर जो हींअर कंदा। असांखे मैसेज ईंदो अकाउंट्स में, पोइ असां हितां धरनो ख़तमु कंदासीं। ऐं ॿियो असां डेडलाइन ॾींदासीं अप टू जनवरी जे फर्स्ट वीक ताईं रिमेनिंग मंथ्स जी पे रिलीफ थींदी, न त असांजो धरनो हिते जारी रहंदो। हाणे घणेई असां चुप करे वेठासीं। बहितर इहो आहे त असां हिन प्रोटेस्ट ते पे रिलीज़ कयो, न त अॻियां असां वधीक बुरो एक्शन खणंदासीं। असांजा मुतालबा ये आहिनि त 4 मंथ खां हिते जेके असां पीएमसी में हाउस ऑफिसर आहियूं, असांखे 4 मंथ खां पे कोन पई मिले। असांजा ग्रेजुएट जेके हैदराबाद कराची हाउस जॉब पिया कनि, उन्हनि खे 8 महीननि खां पे कान पई मिले। सॼी सिंध जे हॉस्पिटल जी बजट अचे थी सिवाइ पीएमसी जी। हिते न को फंड आहे न बजट आहे। टर्शरी केयर हॉस्पिटल आहे जिते बर्न्स वार्ड कोन्हे को, हिते छो के पगार कान थी मिले। असां कंहिंसां ॻाल्हायूं? डीसी साहब सां मुंहिंजी ॻाल्हि थी, उन्हनि जेको आहे मूंखे चयो त मां तव्हांखे रिप्लाई कयां थो, पर हेसि ताईं उन्हनि बस असां को राब्तो कोन कयो आहे। 4 मंथ से हम हाउस ऑफिसर्स को पे नहीं दी गई। इस कोरोना वाले टाइम में हमने ड्यूटीज़ दी हैं। यहाँ पर हॉस्पिटल बहुत हद तक हमारे ऊपर चल रहा है, लेकिन ये कोई इंसाफ की बात नहीं है कि आप लोग 4-4 मंथ तक सिर्फ आश्रय दें, पे ना दें। आपको हमारा हक तो हमें देना पड़ेगा ना। एमएस हर बार यही कहते हैं कि आपकी पे आ जाएगी 3-3 महीनों बाद 1 मंथ की पे आती है, फिर 4 महीने छूटे। जब तक हम निकलते नहीं है तब तक कुछ भी नहीं होता। ऑफिसर हिते कमु थी करे हाणे हिननि असांखे अलाए अनपेड सम्झो आहे, अलाए छा। असीं हाणे पेरेंटल पंहिंजी यूनिवर्सिटी में कमु था करियूं। असांखे जुलाई जी लास्ट ॾिनो आहे, उहो बि हिकिड़े मंथ जी। जुलाई जी बि असां ऑगस्ट में मिली अथव। हाणे ऑगस्ट खां असीं अनपेड कमु पिया करियूं। हाणे हिते असीं हॉस्टल आहियूं। सही, असीं कोई हाई फाई अपर क्लास में नथा, असांखे पे, असीं मिडिल क्लास फैमिली सां रखूं था। सही, असांखे बि पे जी दरकार आहे। हाणे अगरि ऑगस्ट खां चुप वेठासीं, न जासरनि में लॻासीं, ऑगस्ट में न सितंबर में नवंबर में अची, हाणे दिसंबर जो चयो आहे। दिसंबर में अञा ताईं असांजी पे न आई। असांखे छोकिरियूं सम्झी असांखे चऊं था त हे छोकिरियूं आहिनि त हे चुप थी वेही रहंदियूं, त ईअं न आहे। तव्हां एमएस खे चऊं था त हू केॾी महिल समरीअ जी ॻाल्हि था कनि, केॾी महिल हू फाइनेंस मिनिस्टर जी ॻाल्हि था कनि, केॾी महिल कंहिंजी था ॻाल्हि कनि। असांखे पंहिंजे अकाउंट में अञा हिकु बि पघार न आहे मिली। असां सॼो ॾींहुं कमु था कयूं, हिननि खां वधीक ड्यूटियूं असांजूं थियूं लॻनि, पर असांखे पघार न आहे मिली है। हम लम्स में काम कर रहे हैं, हमने इस पेंडिंग में भी काम किया है। हमें 1 महीने की भी जो है वो पे नहीं मिली है। वहाँ पर 8 महीने हो गए हम लोगों को। इन लोगों को बोलते हैं तो कहते हैं हमारा बजट नहीं है। इनके पास बजट भी आता है तो फिर भी हम लोगों को ये लोग नहीं दे रहे हैं। हम लोग 40 लड़कियाँ हैं, लेकिन 40 में से तकरीबन हम लोगों को 8 महीने में से किसी को 1 महीने की मिली है। 8 महीने में से हम लोगों को बिल्कुल भी ये लोग पे नहीं दे रहे हैं। तो जो है हमारा हक तो हमें एटलीस्ट देना ये लोग।